अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार ऐं मां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तों, मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग में आयल तमामु दोस्तनि खे भलीकार चवां थो। भली करे आया, जी करे आया, सदैव ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जियां टेकंदा टिणंदा रहो। इहे मुंहिंजी अवां दोस्तनि जे लाइ, पहिरीं प्यारनि जे लाइ दुआ आहे। उमेदु कयां थो सभु दोस्त ख़ुशि हूंदा ऐं ख़ुशूसी तौर ते जेके मुंहिंजा साथ ॾियनि पिया दोस्त, जन जा नाला अचनि था, जन जा कमेंट अचनि था, मां उन्हनि जो निहायत शुक्रगुज़ार शुक्रगुज़ार आहियां उन्हनि दोस्तनि जो जन मूंखे कमेंट कयो आहे। पहिरें नंबर ते आहे त असांजो पहिरीं प्यारो दोस्त, पहिरीं प्यारो सब्सक्राइब दोस्त, पहिरीं प्यारो असगर अली थिएबो, असगर अली थिएबो, अदा ज़हीर बि थिएबो आहे, मुंहिंजो दोस्त आहे। उहो आहे कोटली कबीर खां। उनजो वास्तो तक़रीबन असांजो पुराणो साथ आहे। उन सां कई दफ़ा उन्हनि जे ॻोठ में रही आया आहियूं। उन सां तालुकात सुठा आहिनि, इन जे करे बार बार ज़हीर थिएबो अची वञे थो। ऐं असगर अली थिएबो मुंहिंजो भाणेजो आहे, जेको मूंखे हमेशह भाणे जो सॾींदो आहे ऐं उन जी महिरबानी आहे। ऐं उहो वॾो परस्तार आहे असद कुरैशी साहिब जो। त अदा मुंहिंजो अव्हां जे लाइ पंहिंजो असगर अली थिएबो साहिबु, मुंहिंजो अव्हां जे लाइ हिकिड़ो नंढिड़ो अर्ज़ु इहो आहे। अव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त मुंहिंजो जेको फेसबुक अकाउंट आहे उहो आहे काज़ी अब्दुल सत्तार जे नाले सां। अव्हां सर्च कंदव, उन ते सेम इहो ई लोगो लॻल आहे जेको हींअर मां जेको हिन ते हर वीडियो ते मुंहिंजो लॻल हूंदो आहे। ऐं मुंहिंजे जेको ई यूट्यूब चैनल आहे सत्तार काज़ी व्लॉग जे नाले सां, इहो ई साॻियो ई लोगो काज़ी अब्दुल सत्तार वारे जेका ID आहे उन ते लॻल आहे। ऐं जेके दोस्त मूंसां जेको आहे फेसबुक ते एड थियणु चाहिनि था, हा मूंखे उतां फॉलो कनि ऐं उते बि मां उन्हनि सां कचहरी कंदुसि। ऐं ॿियो आहे पंहिंजो शरखान सोलंकी लालू रैंक खां, ऐं ॿियो माजिद अली साहिबु आहे। ऐं जन दोस्तनि मूंखे यादि कंदा आहिनि, जन दोस्तनि जा मूंखे कमेंट मिलंदा आहिनि। उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानी, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदा टिणंदा रहो। इहा मुंहिंजी अव्हां दोस्तनि जे लाइ दुआ आहे। जेकर को दोस्त मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते न्यू आहे त उन दोस्त खे मां इहा ई गुज़ारिश कंदुसि त सभ खां पहिरियां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सत्तार काज़ी व्लॉग खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल वाल बटन खे बि दॿाए छॾियो त जीअं मुंहिंजे अचण वारी जेका न्यू वीडियो आहे उनजो नोटिफिकेशन अव्हां वटि पहुचे, अव्हांखे मिले बहितरीनु अपडेट। जी हा दोस्तो, हींअर जीअं रुझान हले पियो ऐं फ़िलहालु जेको आहे सोप सिंडूं जेके हेॾा KTN ते अचण वारी जेका आहे पाप नगर, उहा ईद खां पोइ ऑन एयर थींदी। उनजी कन्फर्म रिपोर्ट मिली चुकी आहे। ऐं छो त हिननि जा जेके डायरेक्टर आहिनि उहे हींअर मूंसां गॾु हुआ, हुन सां मुंहिंजी सुठी कचहरी बि थी आहे। ऐं उन्हनि मूंखे ॿुधायो त जेको असांजो हीउ ड्रामो आहे इहो ईद खां पोइ जेको आहे इनखे ईद उल फितर खां पोइ इनखे ऑन एयर कयो वेंदो। ऐं ॿिए पासे जेको सिंध TV ते ड्रामो हलंदड़ आहे, ऐं जेको अचण वारो जेको ड्रामो आहे वेरनि जी बस्ती, जंहिंजो तमामु घणो इंतज़ारु आहे ॿिन्हिनि ड्रामनि जो। ऐं ॿई ड्रामा ज़बरदस्त एक्शन वारा ड्रामा आहिनि ऐं ॾिसण वटा आहिनि। हिन में तमामु ॿिन्हिनि जेके ड्रामनि जा जेके डायरेक्टर आहिनि उहे तमामु हिकिड़ा सुलझल ऐं सोबर क़िस्म जा माण्हू आहिनि, ख़र्च करण वारा माण्हू आहिनि। ऐं वेरनि जी बस्ती जो जेको डायरेक्टर आहे उहो ख़ालिद हुसैन शाह, जंहिंजो तालुक़ु आहे नौशहरे खां। ऐं असांजे पाप नगर ड्रामे जो जेको डायरेक्टर आहे जेको KTN ते हलण वारो आहे उनजो आहे मुमताज़ अली खासकली साहिबु। ऐं हुनखां अलावा जावेद खारानी साहिबु, इहे उनजा ॿई डायरेक्टर आहिनि। ऐं तमामु हिकिड़े बहितरीनु स्टोरियुनि में में ॿई एक्शन ड्रामा आहिनि, ट्रेजडी ड्रामा ऐं ॿारहड़ी ते ठहियल ऐं ॿारहड़ी जेका सकाफ़त उन में ॾेखारी वई आहे। अव्हां दोस्तनि जे लाइ, पहिरीं प्यारनि जे लाइ तमामु बहितरीनु ड्रामा ई साबित थींदा ऐं अव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। ऐं हुनखां अलावा दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हींअर जेका फिल्म ठहे थी पई, वॾे बजट सां फिल्म ठहे थी पई, वॾे हिन ते ख़र्च कयो पियो वञे, जेका क्लासिकल फिल्म आहे ज़माने जी गर्दिश। फ़िलहालु त ज़माने जी गर्दिश नालो रखियो वियो आहे। ऐं जॾहिं एडिट थी कंप्लीट थी वेंदी त ॾिसूं त उनजो नालो छा रखंदा ऐं कहिड़ो ड्रामो ऐं उनजो जेको नालो रखंदा। उन टेली फिल्म जी जेके तमामु ज़बरदस्त, उहा ई ईद जे ॿिए ॾींहं ते जेको आहे उनखे KTN ते नशर कयो वेंदो। तमामु बहितरीनु उहा जेका आहे
टेली फिल्म आहे। उन टेली फिल्म में कमु करण वारा जेके क्लासिकल हिकु फिल्म ऐं वॾे बजट सां वॾे ख़र्चे सां जेका इहा फिल्म तयारु कई पई वञे, जंहिंजी ड्रेसिंग ते तमामु घणो जेको आहे ख़र्च कयो वियो आहे। ऐं पुराणे दौर में 1970 में जेके कमीज़ूं या जेके शलवारूं पायूं वेंदियूं हुयूं, हा, उन हवाले सां उहे जेको आहे पंहिंजी ड्रेसिंग कई वई आहे ऐं ड्रेसिंग ते तमामु घणो ख़र्च आयो आहे। जंहिंजा डायरेक्टर आहिनि फ़हीम याया भुट्टो, जी हा, पंहिंजो याया भुट्टो जा फर्ज़ंद आहिनि ऐं बहितरीनु डायरेक्टर आहिनि ऐं तमामु घणी महिनत कंदव। जंहिंजा इन फिल्म जे जेके पंहिंजो कैमरामैन आहिनि उहे आहिनि पापनगर जा जेके डायरेक्टर आहिनि मुमताज़ अली कासकली साहिबु, उहे हिन फिल्म जा कैमरामैन आहिनि। ऐं हिन में जेको आहे मेल में जेके आर्टिस्ट कमु करनि था पिया उहे आहिनि, पहिरें नंबर ते एस भट्टी साहिबु आहे, अख्तर अली खोकर आहे ऐं फ़हीम याया भुट्टो पाण आहे, जेको टाइटल कैरेक्टर कनि था पिया, जेको हिन स्टोरी में तमामु बहितरीनु हिकिड़ी स्टोरी आहे। ऐं हुनखां अलावा आज़म मेघल बि आहे हिन में, उमेद अली कलवर साहब बि आहे हिन में, ऐं हुनखां अलावा बिलावल खोखर बि आहे हिन में, ऐं पंहिंजो मीर सईद सूबदार बि हिन में आहे। तमामु बहितरीनु हिकिड़ी स्टोरी आहे। ऐं इहा जेकी फिल्म ते हेॾो सारो ख़र्च कयो पियो वञे हिन टेली फिल्म ते, जेके हिन फिल्म खे जेको आहे हिन फिल्म खे जिथे जिथे जिन जिन शहरनि में फिल्मायो वियो आहे ऐं तमामु सिंध जा जेके बि शहर आहिनि, तमामु परे परे जेके शहर आहिनि, उते हिन फिल्म खे फिल्मायो वियो आहे। जेकमाबाद थियो, खैरपुर मीरज थियो, हैदराबाद थियो, सखर थियो ऐं हेॾा मीरपुर, घोटकी, ओबावड़ो ताईं यानी ऐं कश्मीर ताईं हेॾा फिरी आयासीं। ऐं इहे जेको आहे सिंध जा जेके बि वॾा वॾा शहर आहिनि ऐं मुख़्तलिफ़ लोकेशन ते हिन फिल्म खे फिल्मायो वियो आहे। ऐं तमामु बहितरीनु हिकिड़ी जेको आहे स्टोरी आहे, जेका क्लासिकल स्टोरी ऐं जेको आहे तमामु ॾिसण वटां आहे ऐं हिते तमामु घणो हिन फिल्म ते ख़र्चु कयो वियो आहे। हाणे ॾिसंदड़नि मां इहा उमेदु कजे थी त जेका हिन फिल्म ते जेॾो ख़र्चु कयो वियो आहे ऐं जेका ॾिसंदड़ जेका असांजी ऑडियंस आहे, जेका असांजी पब्लिक आहे, उहा हिनखे कहिड़ी मोट ॾींदी आहे, जेतिरो हिन ते ख़र्चु कयो वियो आहे, त छा उहा हिन फिल्म मां अहिड़ो छा आहे जंहिंजे करे हिन ते तक़रीबन कोई 8 खां 10 लख रुपया हींअर हिन ते ख़र्चु थी चुको आहे। ऐं हुन खां वधीक अञा बि डायरेक्टर साहिबु चवनि था पिया त हुन ते वधीक अञा ख़र्चु ॿियो बि थींदो। ऐं ॾिसणो इहो आहे त जेका इहा ज़ाहिर हिन ते जेको प्रोड्यूस कयो वियो आहे हिनखे ऐं KTN ते जेके हलंदड़ इहा जेका आहे उहा फिल्म, हाणे इहा KTN हिननि ते तवजा सारी जेको आहे इन टेली फिल्म ते रखी आहे ऐं टेली फिल्म ते तमामु घणो पैसो लॻायो पियो वञे ऐं तमामु बहितरीनु जेका आहिनि जेके राइटर आहिनि ऐं टेली फिल्म जा उनजा राइटर आहिनि जब्बार गिलाल साहिबु ऐं जेका कहाणी आहे उहा नसीम खरल साहिब जी आहे ऐं तमामु बहितरीनु हिकिड़ी कहाणी आहे जंहिंजा डायरेक्टर आहिनि फ़हीम याया भुट्टो। ऐं ॾिसंदड़ वटां इहे साबित थींदो इहा जेका फिल्म आहे तमामु बहितरीनु ॾिसण वटां थींदी। त दोस्तो हाणे इन जो इंतज़ारु करिणो आहे त जेका हेॾो सारो ख़र्चु कयो पियो वञे हिन टेली फिल्म ते ऐं तमामु बहितरीनु साबित थियण वारी जेका हीअ फिल्म आहे ऐं ॾिसणी इहा ज़रूरी आहे, जेका ॾिसंदासीं ज़रूरु। ऐं जंहिंमें की ऐं नाचीज़ पाण बि हिन में मूं कमु कयो आहे, नंढड़े हिकिड़े कैरेक्टर में सपोर्ट कैरेक्टर में मूं हिन में कमु कयो आहे। बाक़ी जेके बि आहिनि सीनियर आर्टिस्ट आहिनि, तमामु बहितरीनु आर्टिस्ट आहिनि जेके हिन में कमु करनि था पिया, जंहिं मां अव्हांखे ॿुधाए चुको आहियां एस भट्टी आहे, अख्तर खोकर आहे, मीर सईद सूबदार आहे, फ़हीम याया भुट्टो आहे, आज़म मेघल आहे, उमेद अली कलवर आहे, बिलावल खोकर आहे ऐं हुनखां अलावा ॿी जेका लोकल आर्टिस्ट बि जाम आहिनि हिन में कमु करण वारा, जेके अव्हांखे ॾिसण वटां मिलंदा ऐं तमामु बहितरीनु हिकिड़ी स्टोरी साबित थींदी। त दोस्तो हींअर हिन जो इंतज़ारु कंदासीं ऐं ॾिसंदासीं इन टेली फिल्म खे। त ज़रूरु ॾिसजो ऐं कमेंट बि कजो ऐं मुंहिंजे हिन वीडियो में पंहिंजो जेको आहे जिथां बि अव्हां मुंहिंजे हिन वीडियो खे ॾिसी रहिया आहियो, पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजे ॻोठ जो नालो, पंहिंजो नालो ऐं पंहिंजी ज़ात लिखी करे कमेंट कयो त मां अव्हां दोस्तनि कि अॻिले अचण वारे वीडियो में अव्हां दोस्तनि जो तहे दिलि सां शुक्रिया बि अदा कयां ऐं नाले सां ऐं अव्हां दोस्तनि जूं
महिरबानियूं ऐं महिरबानियुनि जा गुण ॻाईंदो रहां हमेशह ॻाईंदो आहियां दोस्तनि जूं जंजन। ऐं असांजो जेको ख़ुशूसी तौर ते मां हुन दोस्त जो निहायत शुक्रगुज़ार आहियां जेको अटक रहे थो पियो जिते तमामु घणी सर्दी आहे। नज़ीर अहमद पंजाबी साहब, जी हाँ, नज़ीर अहमद पंजाबी जेको तमामु ज़बरदस्त असांजो जेको ई दोस्त आहे, सब्सक्राइब मुंहिंजो दोस्त आहे जेको हमेशह मुंहिंजे चैनल में पहिरें नंबर ते मुंहिंजो कमेंट हूंदो आहे, ॿिए नंबर ते जेका ॿियनि दोस्तनि जा जीअं असांजो आहे असगर अली थेबो साहिबु, उहो ई मूंखे कमेंट कंदो आहे। ऐं तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जे टेकंदा टणंदा रहो। इहा ई मुंहिंजी अवां दोस्तनि जे लाइ, मां पहिरीं प्यारनि जे लाइ मुंहिंजी दुआ हूंदी आहे त अवां हमेशह ख़ुशि रहो, आबाद रहो। त दोस्तो वरी मिलूं था नेक्स्ट वीडियो जे लाइ। तेसीं ते मां दोस्तनि खां वठंदुसि इजाज़त, चवंदो आहियां जुदा न विदा, पाकिस्तान ज़िंदाबाद, जीए लतीफ़, जीए लतीफ़ जी नगरी, जीए सिंधिया मारवाड़ा ऐं सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ जेके बि असांजा सिंधी भाउर रहनि था पिया, सिंधी हुजनि, बलोची हुजनि, उर्दू हुजनि, पंजाबी हुजनि, मारवाड़ी हुजनि, थरी हुजनि ऐं सराइकी हुजनि, बिरोइकी हुजनि, पख्तून हुजनि, जेके बि असांजा ई दोस्त असांजो हिन में सिंध में रहंदड़ आहिनि, तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ ऐं मुहाजिरीन हुजनि, उर्दू ॻाल्हाईंदड़, उन सभिनी दोस्तनि जूं वॾियूं वॾियूं महिरबानियूं। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जी आंचे कंदा टणंदा रहो। पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे बचड़नि जो ख़्यालु रखो, पंहिंजे बचड़नि खे सुठी में सुठी तालीम ॾियारो, पंहिंजे नियाणियुनि खे सुठी तालीम ॾियारियो, पंहिंजे वॾड़नि जो अदब करो, पंज वक़्त पाण निमाज़ अदा कंदा करो। हींअर रमज़ान शरीफ़ जो महीनो हले पियो ऐं रमज़ान शरीफ़ जा रोज़ा बि रखंदा करो। अलाह मूंखे जेको आहे सिहत, तंदुरुस्ती, तवानाई ॾेई। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। अलाह मूंखे ख़ुशि रखे। फिदा हुसैन रिंद साहिबु, जी हा, मूंखे अलाह साईं ख़ुशि रखे। वॾियूं महिरबानियूं तमामु दोस्तनि जूं। ऐं मां त चाहींदो आहियां त अवां दोस्तनि सां खोड़ सारियूं कचहरियूं कयां, खोड़ सारियूं कचहरियूं कयां, पर अवां दोस्तनि जा कमेंट घटिंदा आहिनि, जे लाइ अवां खां इजाज़त वठंदुसि। अलाह मूंखे ख़ुशि रखे। अलाह हाफ़िज़।